वाह अरे अरे बाबा मान वॾे तो अलाड़े मान मराव तो अरे आखिरी सेकंड अथव अरे सेकंड तो बाबा वॾे तो अरे मासे तो के छा थियो अरे वॾा सेकंड अरे बाबे गरम दवा खादियूं तरे गैस तो करे चुप तो करे अरे सही आहे उसी जी अल्लाह बाबा तुझी का देती लेती के डोकड़ पैसा 3,60,000 जा घणा जा मूं जा काउंट अरे चार भाई बस क्यों मुंह जा बोले न थिया चुप बड़ो भाव मां बाबा बाबा उहे 3,60,000 रुपया किथे आहिनि बाबा दीनू दर्दी ने दीनू दर्दी ने ना तो जाए ना अरे मुने थस अरे तोने चाचा दीनू दर्दी ने 3,60,000 रुपया दीनू जा तोने की थिया अरे बाबा कपड़ा सिलाई कराई दो मां संदो मां लिख दो वन सजी जिंदगी न डिपड़ का वटी वटा का भाई लागी तो कपड़ा दे सिलाई बाबा ओए तो उन्हें जा पैसा है कि तो दे आ भला तू जा पैसा के बताई दे बता बाबा हां बा कहने बाबा यो मिर्चू अजमान आमिर जो जमा 130 रुपया जेके मूं ॾाढी लड़ाई ख़तम थी आहे उहा कटे छॾियां दाढ़ी ला रहे ने 130 रुपया कटे बुद्ध बा बीबी तो बाबा तुझी का माल मिलके को 5-6 हजार प्लाट थी फुट को अरे 6,000 फुट प्लाट आहे ने 6,000 फुट प्लाट 2,000 में जाओ 2,000 में 3 फुट रही वाह सही वाह बाबा वो प्लाट किथे आ वो खपी हो बाबा अबा मां तो तुझो प्यारो ए दादलो पुट आया मुझे ले भला का मिलके ते छड़ी गई हाँ बाबा हे पहिरियां मां जाओ सुबुह जो हू जाओ पोइ ही जाओ अम्मा चवंदी आहे ही तोखे सवलो पुट जाओ ईअं सही आहे बाबा हा बाबा बिल्कुलु सवलो को ख़र्च न थियो हलो बाबा हिन लाइ बाबा पछाड़ीअ जी सहूलियत कई अथमि बाक़ाइदे ज़िंदगी जी पछाड़ी ते तुंहिंजे सहूलियत कई थी ते अञा तूं भागण वारो आहीं बाबे लाइ तुंहिंजे लाइ जेको ज़िंदगी जी पछाड़ी जी सहूलियत कई आहे पुछी पछाड़ी कहिड़ी ज़मीन जी टुकड़ी छॾी अथई हां मुझे ले आखिरत में केड़ी जगह टुकड़ी छड़ी थी जमीन जी बाबा ख़बर आए कबर जी टुकड़ी खोड़ अथई पुट खोड़ अथई खुश नसीब आई बाबे तुंहिंजे लाइ कबर जी टुकड़ी छॾी आहे अरे आ बाबा सवेर खां जी ला छा पे छड़ी जमीन में छड़ी कबर आई टुकड़ी बाबा हाँ मुझे वाला भिंडू कपान वजणो दई जा और मुझे वाला शे बचाई दे ना बाबा तुझे लाइ तुका लानत बस मुआरी कबर आई टुकड़ी इनके नहीं छड़ो बस बाबे के नहीं छड़ो तुम्हारी कबर आई टुकड़ी तन के दूं था पर जिंदगी जे आखिरी ॾींहं में बाबा जेको हिन लाइ छॾे वियो आहे न इहो हिन जो पंहिंजो नसीब ॿाहिरि पाण में विराए वञे खणंदासीं असां